सखर जे सेंट्रल जेल 1 में गुज़िरियल रात सर्च ऑपरेशन कयो वियो आहे। सर्च ऑपरेशन दौरान लठियूं लॻण करे 40 खां वधीक कैदी सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में मोहम्मद सिद्दीक़ कलेरीअ जूं ॿाहूं भॼण करे ॻणतीअ जोगी हालत में ॿुधायो पियो वञे। सेंट्रल जेल सखर जे कैदियुनि खे जॾहिं केसनि जे हाज़िरियुनि लाइ सेशन कोर्ट सखर आंदो वियो त कैदियुनि पारां जेलर ख़िलाफ़ दरख़्वास्तूं लिखायूं वयूं, जंहिं बाद पुलिस एहलकारनि कैदियुनि खे कोर्ट रूम पेश करण बदिरां कोर्ट ॿाहिरां क़ाइमु खोलियुनि में बंदि करे छॾियो, जंहिं ते कैदियुनि एहतिजाज कंदे चयो त हिन पैसा घुरिया असांजा मुख आहिनि उते माना जेल में। इहो जेको कलेरी आहे इन कलेरी खां पैसा घुरियऊं, सिद्धी कलेरी खां पैसा घुरियऊं, चई पैसा ॾे असांखे हेतिरो कमु कराइणो आहे। हुन चयो बाबा हेतिरा पैसा असां ॾिना आहिनि, हेॾियूं बारीकां खोलियूं ठाहिरायूं आहिनि ऐं मां वटि हाल फ़िलहाल पैसा न आहिनि। उन्हनि जे सबबु न जज खां जेको आहे त मोहलत वरितई, न का ॻाल्हि ईअं अची सर्च ऑपरेशन कयईं, जंहिंमें सुबुह 7 वॻे धारे असां ते अची डंडेबाज़ी थी, डंडनि सां तशदद करे हिकिड़े जी बांह बि भॼी पई। असां ते हे ई कपिड़ा जेके जिस्म जा आहिनि, इहे जिस्म जा कपिड़ा ई बचा आहिनि। ज़ख़्मियूं साईं इलाही आहिनि, जंहिंखे पुठनि में धक लॻल आहिनि। भाई हिकिड़े माण्हू जी बांह भॼी पई आहे, हिकिड़नि खे मथे में बि धक आहिनि। असां सां साईं वॾे में वॾो नाजाइज़ी नाहक आहे। कोई असांजो न झेड़ो न फसाद, हुन पैसा घुरिया, असां पैसा न ॾिनासीं। उन ते बसि इहो 100-150 सिपाही अची विया अमलदार, जेको असां जेके पंहिंजी बारीक में कार्य चक्र में हुयासीं 60-70 माण्हू जी तादाद में हुयासीं, हूअं त 1700 ई साईं सॼे जेल में इहो थियो आहे, पर असांजी बारीक में इहो ई ज़ुल्म थियो आहे। 30-40 माण्हू जेके आहिनि सभिनी खे धक, हिकिड़े जी बांह भॼी पई आहे, कंहिंखे पुठियुनि में लठियूं आहिनि, कंहिंखे कीअं कंहिंसां कहिड़ी नाजाइज़ी, कपिड़ा जेके जान ते बचा आहिनि, हर शइ बि खणी विया आहिनि, काई शइ असां वटि न रही आहे। हिक हिक खे ॿिनि खे कढ़ंदा ॿाहिरि कुटी था वञनि पिया। झेड़ो लठियूं हणी करे सभु हीअं सामान पैसा खणी विया आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त कैदियुनि पारां जेलर ज़ुल्फ़कार मेतलो, जेल सुप्रीडेंट नासिर पठान ऐं ॿियनि मथां जेके इल्ज़ाम लॻाया विया आहिनि उन्हनि जी जांच करणु घुरिजे त जीअं मालूम थी सघे त हिन ऑपरेशन करण जा सबब कहिड़ा हुआ ऐं कैदियुनि मथां छो सख़्तु तशदुद कयो वियो। कैमरामैन शिराज सुमरो सां गॾु नज़ाकत जतोई, सन टीवी न्यूज़ सखर।